कुर्बान वञा तो कान किनारो आ बस पंहिंजी मोहब्बत में मखमूर असांखे कर हिन दौर दजालीअ में मसरूर असांखे कर सुमरे के सुबह सांझी दीदार जो थे अकड़न सन से रोजो इदरी सुदासी चे मिठड़ा तू मदीने जो मजदूर असांखे कर हिन दौर दजालीअ में मसरूर असांखे कर वसल्लम अलैका या हबीबल्लाह रोन नेण मुया जा निमाणा निमाणा रोन नेण मुया जा निमाणा निमाणा जो सर्दियों आया मुझा बाणा बाणा जो बेनर आया मुझा बाणा बाणा है मन हिरा पर वया जी मन हिरा पर वया जी सर्दियों सभई मां सुञाणा सुञाणा सर्दियों सभई मां सुञाणा सुञाणा रोन नेण मुया जा निमाणा निमाणा रोन नेण मुया जा निमाणा निमाणा जो सर्दियों आया मुझा बाणा बाणा जो बेनर आया मुझा बाणा बाणा है झूपड़ा झंगने में मनहरा बटने में झूपड़ा झंगने में मनहरा बटने में पखेड़ा पटने में ही पुराना पुराना पखेड़ा पटने में ही पुराना पुराना रोन नेण मुया जा निमाणा निमाणा रोन नेण मुया जा निमाणा निमाणा जो सर्दियों आया मुझा बाणा बाणा जो बेनर आया मुझा बाणा बाणा है गोहर शाह जईदा वठियूं ना लवीदा गोहर शाह जईदा वठियूं ना लवीदा छॾे न छॾींदा उहे मारू से ममाड़ा छॾे न छॾींदा उहे मारू से ममाड़ा रोन नेण मुया जा निमाणा निमाणा रोन नेण मुया जा निमाणा निमाणा जो सर्दियों आया मुझा बाणा बाणा जो बेनर आया
संदन जो हिकड़ो मुरीद हुयो रात जो वो ख्वाब तो दिसे ख्वाब जे अंदर दिसे तो त अल्लाह ताला जो अर्श अजीम वारी जेकी कुर्सी आ उहा मां पांजे कुल्हन ते खणी करे हली रहियो आहियां हिन यो जो ख्वाब दिठो निंड मां सुजाग थियो हिन इरादो कयो त हेड़ो अजीब मूं ख्वाब दिठो आ त रब करीम जे अर्श अजीम वारी कुर्सी मां पांजे कुल्हन ते खणी करे हली रहियो आहियां ऐं उन इरादो कयो छो न वञी करे इन ख्वाब जी ताबीर पांजे मुर्शिद हजरत सुल्तानुल आरिफीन बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह खां इन जी ताबीर वञी कराया उहो बहरारी जो हुयो दूर दराज सफ़र करे जॾहिं पांजे मुर्शिद जी दरगाह ते पहुतो छा ॾिसे त माण्हुनि जो तमामु वॾो मजमो लॻो पियो हुयो तमामु वॾो ख़ल्क़ ऐं इज्तिमा लॻो पियो हुयो हिन पुछा कई त छा ॻाल्हि हा ख़बर पई त हिन दरबार जो सजादा नशीन सुल्तानुल आरिफीन हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह वफ़ात करे वियो आहे सुभान अल्लाह सुना मुर्शिद साईं पीरे तरीक़त रहबरे शरीयत हजरत साईं हाजी मियां शुहाबुद्दीन साईं जन भी जलसेगाह में पहुंची चुका है तमाम दोस्तन के गुजारिश आ त जलसेगाह में पहुंचो प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं उहो ॾिसे थो त माण्हू गॾु लॻा पिया आहिनि अञा थोरो अॻिते वधियो त संदसि जे मुर्शिद सुल्तानुल आरिफीन हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह जो जनाज़ो मुबारक खणी करे माण्हू अची रहिया हुया ही बि पासे सां बीही रहियो जॾहिं क़रीब पहुतो त हिन पंहिंजे मुर्शिद खे कुल्हो ॾिनो ऐं उन वक़्तु पंहिंजो दिलि जो सोचे रहियो हुयो त राति मां ख्वाब ॾिठुमि मुर्शिद खां वञी करे ख्वाब जी ताबीर पुछां ऐं जॾहिं जो दरबार ते पहुतो ॾिठई त साईं जन वफ़ात करे चुका आहिनि ऐं संदन जो जनाज़ो मुबारक उहे जमायती खणी करे हली रहिया आहिनि पोइ ही बि अॻिते वधी करे पंहिंजे मुर्शिद खे वञी कुल्हो ॾिनई ऐं सोचे पियो त काश जे मां मुर्शिद जे अॻियां पंहिंजो ख्वाब बयानु कयां हा जेको रात मूं निंड जे अंदर ॾिठो आ त मां पंहिंजे मुर्शिद खां हुन जी ताबीर पुछा कयां हा पर मुंहिंजो मुर्शिद त वफ़ात करे वियो आहे प्यारा मुसलमान भाइरो हिन ख्वाब इहो ॾिठो हुयो त मां अर्श अज़ीम जे कुर्सी खे कुल्हो ॾेई करे हली रहियो आहियां उन ख्वाब जी ताबीर जे लाइ मुर्शिद सुल्तानुल आरिफीन बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जे दरबार ते पहुतो हुयो अञा इन उन ख्वाब जे ताबीर जो इरादो कयो त संदस जे मुर्शिद जे जनाज़े मुबारक मां आवाज आयो त फ़कीर जेकी रात तो ख्वाब ॾिठो आ उहो हिमल तुंहिंजो ख्वाब सचो थी रहियो आ जो उन जे कुल्हनि ते उन जे मुर्शिद जो जेकी जनाज़ो हली रहियो हुयो त उन जनाज़े मंझां आवाज आयो त रात जेकी तो अर्श अज़ीम जी कुर्सी पंहिंजे कुल्हनि ते ॾिठी आ इहो तुंहिंजो मुर्शिद बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह आ यानी प्यारा मुसलमान भाइरो जेके औलिया अल्लाह हूंदा आहिनि उहे हयात आहिनि ऐं उन्हनि खे मौत न ईंदो आहे बल्कि उन्हनि जी पंहिंजे महबूब सां मुलाक़ात हूंदी आहे बेटा जमात के वरी जेल के अकेले रोडो तो था पिना रेड़ा तो था धक्का खाइंदा ऐं हेडे ईंदो त बरकत आहे रहमत बि आहे केड़े अफसोस में आहे ताजे समझ अकुर परेशान कर छे भेजाती अचो प्रोग्राम तो ई अल्लाह वाला गालियों दीन जी गालियों समझो ऐं पंहिंजे मग़ज़ में यादाश्त रखो छा वक़्तो से कहिड़े मक़सद लाइ वियासीं छा खणी आया आहियूं इहो अजायो तव्हांजो फालतू फिरण अजायो तव्हांजो कचहरी करण ये बेमक़सद आहे कोई फ़ाइदो न महिरबानी करे वेझा थी अचो त खुदा जी रहमत तव्हांजे मथे वसे वेझा थी अचो अजायो फालतू न फरो अजायो पंहिंजो टाइम न विञायो अजायो कलाम न कयो अलाए छो तव्हां वाइड़ा थी पिया इन करे वेझा थी अचो त प्रोग्राम खे
हलायूं ऐं ही ॻाल्हियूं जेके ॿुधो पिया था आलम सगोरा के ॿुधाइनि था ये के मक़सद वारियूं आहिनि इन करे था तव्हांखे ॿुधाइनि सेखारनि हिन फ़क़ीर जो अक़ाइद मज़बूत थिए हिन जे दिमाग़ में जेके अजाया वाह भरियल आहिनि अजाई जो हिन जे दिमाग़ में ग़लतियूं आहिनि ऐं ये ग़लत फ़हमियूं आहिनि उहे निकिरनि ऐं सम्झनि त ख़ुदा ख़ुदा आहे ख़ुदा जे रसूल सां कीअं मोहबत करणु घुरिजे ऐं असां कीअं आहियूं अल्लाह वाला वटां छा थो मिले सो महिरबानी कयो अजायो अरोड़ा ते न फिरो वेझा वेझा थींदव त तव्हांजे मथां रहमत में वेझी थींदी जेतिरो पर वेंदव उतरो पाण खे नुक़सान ॾींदव इन करे करायो सजायो कयो वेझो थी जो प्रोग्राम सम्झो सभिनी दोस्तन के साईं फरमाए रहा दुरूद शरीफ इश्क मोहब्बत सां अक़ीदो इहो हुजणु खपे दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह न जीने की तरफ देख न मरने की तरफ देख जब चोट लगे दिल को साईं साजिद भाई मदीने की तरफ देख सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह है अज मुस्तफा जो हिते जिक्र हलंदो अज मुस्तफा जो हिते जिक्र हलंदो हुन जी वफा जो हुन जी शफा जो हिते जिक्र हलंदो अज मुस्तफा जो हिते जिक्र हलंदो अज मुस्तफा जो हिते जिक्र हलंदो चुप जो चपन खे लगायो न तालो सल्ले अला चई वठो पाक नालो चुप जो चपन खे लगायो न तालो सल्ले अला चई वठो पाक नालो हबीबे खुदा जो नूरुल खुदा जो हिते जिक्र हलंदो अज मुस्तफा जो हिते जिक्र हलंदो अज मुस्तफा जो हिते जिक्र हलंदो भनी वॾी सिक सवे हो भनी भाव गोदा कंदो माफ़ मौला लहरुन जालोडा वॾी सिक सवे हो भनी भाव गोदा कंदो माफ़ मौला लहरुन जालोडा कशफत जाजो बलगल उला जो हिते जिक्र हलंदो अज मुस्तफा जो हिते जिक्र हलंदो पहुती जमायत हर गोठ जिया नायो पाण पहुता घुर घोट जिया पहुती जमायत हर गोठ जिया नायो पाण पहुता घुर घोट जिया रब जी रज़ा जो अजर ऐं जज़ा जो हिते जिक्र हलंदो अज मुस्तफा जो हिते जिक्र हलंदो जहिड़ी पाक महफिल तहिड़ी तकाज़ा अज़मीब आयो लिखी बोल ताज़ा साईं आसबा जो हबीबे खुदा जो हिते जिक्र हलंदो अज मुस्तफा जो हिते जिक्र हलंदो दोस्तन के वरी रसूल अल्लाह वसल्लल्लाहु हबीब अल्लाह वह रब में फिल कानम
रिसालत दे हर निगारे आशिक वाई वाई बात होवे है कुरान शरीफ जो लाला होवे मैं फिर सुनी नात होवे मौसम मेरी दिल इवे मंगती हर दिन हर रात होवे है सुभान जो तात दियो है तुझे दरद सानी अज आया हूँ मिठा मीरा साई है मिठा मीरा साई लोढ़े वाला साई मिठा मीरा साई लोढ़े वाला साई तुझे दरद सानी अज आया हूँ मिठा मीरा साई है सुभान अल्लाह खड़ी खालू झालू पिया ताने हारू उठे बोलू मिठड़ू पिया देखे ठारू खड़ी खालू झालू पिया ताने हारू उठे बोलू मिठड़ू पिया देखे ठारू असा साहल में रखो तू आई मिठा मीरा साई मिठा मीरा साई गलत साई मिठा मीरा साई गलत साई तुझे तरफ साली अज आया हूँ मिठा मीरा साई है ला इलाहा इल्लल्लाह तू मिठड़ू अमोहल आहनियात दिल में इनु जहलोल नसरला हक जी असा के तो चाही मिठा मीरा साई मिठा मीरा साई गलत साई नहीं हम को शायर आय हम गदा कर तुझे तरत मिठड़ा आय हम पे ना कर हाथी शामिल रखे पंज पर में रहाई मिठा मीरा साई सुभान अल्लाह सोलंगियों के पहुंचे पर में रहाई मिठा मीरा साई अल्लाह सुभान अल्लाह। इन वक्त में फ़कीर मीर हसन जेको मोरे खां आयो आहे उन गुज़ारिश कंदुमि बस नालो ॻणाईंदा वञो बिन मिस्र जे लाइ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। देखने को या मोहम्मद यूं तो क्या देखा नहीं हाँ मगर महबूब कोई आप सा देखा नहीं। एक से एक बढ़ कर हंसी देखे मगर या मुस्तफा। एक से एक बढ़ कर हंसी देखे मगर या मुस्तफा। तुमसे बढ़कर हुस्न वाला दूसरा देखा नहीं। मैं तो कर सकता नहीं जन्नत की बातें शौक से। मुस्तफा को देख ले जिसने खुदा
देखने को या मोहम्मद यूं तो क्या देखा नहीं। बोले या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब गाल नसीब जिया, सब गाल नसीब जिया, जिनके गुराया का वो अमर दी हबीब जिया, जेके गुराए मदनी वो मर्दी हबीब जिया। सब बड़ायो सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वो जैसे साहुसिया रगुन में आ, इस शान मदनी तो जो गाइद हर जलसे में, हर महफिल में, हर रात दिया न तो ठाइद जैसे सा उस सिया रगन में आ, ऐसी शान मदनी तो जो गाइद कई करम पजो अनपढ़ मथा, कई रहम पजो बेअकुल मथा, कई करम पजो अनपढ़ मथा, कई रहम पजो बेअकुल मथा, ठहराए ना तू वरी गाराई दो या ना सदा तो जो गाइद जैसे था उस सिया रगुन में आ, ऐसे शान मदनी तो जो गाइद हर जलसे में, हर महफिल में, रात रात दिया न तो ठाइद जिया चाहिए थी दुआ रब्बना नज़ दो देता थी दुआ रब्बना नज़ दो दिन थी दुआ। सब नबियन खान बेशान मथे तो जो शान पयो मोहम्मद अमीन पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम। मैं के आवाज जा उचार सही निकरन का ये वेझो थींदो तो शोर शराबो थींदो माण्हू सही नथा सम्झी सघनि। इन करे या कोशिश हर नात खान हर आलम
ये आप कोशिश करो थोड़ो आप परे ॻाल्हाईंदो त आवाज़ जा लफ़्ज़ सही पिया थींदा ऐं शोर शराबो थींदो पोइ उन जी गुफ़्तगू सम्झी न सघंदा साईं तुंहिंजी सूरत या सुभाणे हो तुंहिंजो जोड़न जग में जाने तुंहिंजो जोड़न जग में जाने हा तुंहिंजी सूरत या सुभाणे तुंहिंजो जोड़न जग में जाने तुंहिंजो जोड़न जग में जाने है तुंहिंजी सूरत या सुभाणे तुंहिंजो जोड़न जग में जाने तुंहिंजो जोड़न जग में जाने हा तुंहिंजी सूरत या सुभाणे हथ मथे करे चवा सुभान अल्लाह पर मन मोहे मैं मन ठारा कर अखिण जात इशारा मन मोहे मैं मन ठारा कर अखिण जात इशारा दिल चए थी ॾिसा मद पारा दिल चए थी ॾिसा मद पारा दिल चए थी ॾिसा मद पारा इह नेण तुंहिंजा नूरानी तुंहिंजो जोड़न जग में जाने तुंहिंजो जोड़न जग में जाने हा तुंहिंजी सूरत या सुभाणे हथ मथे सुभान अल्लाह पर लाते मदीने शरीफ में तेरो कई भाई का फजल जो फेरो लाते मदीने शरीफ में तेरो कई भाई का फजल जो फेरो ठहरो यहाँ जिगर मुझो जेरो ठहरो यहाँ जिगर मुझो जेरो ठहरो यहाँ जिगर मुझो जेरो हिते रंग लगी व्या नूरानी तुंहिंजो जोड़न जग में जाने तुंहिंजो जोड़न जग में जाने हा तुंहिंजी सूरत या सुभाणे जरा सुभान अल्लाह पर मुंहिंजो दीन ईमान बि तोवा काबो कुरान बि तोवा मुंहिंजो दीन ईमान बि तोवा काबो कुरान बि तोवा मुंहिंजो शान ईमान बि तोवा मुंहिंजो शान ईमान बि तोवा मुंहिंजो शान ईमान बि तोवा जिंद जान कया कुर्बानी तुंहिंजो जोड़न जग में जाने तुंहिंजो जोड़न जग में जाने है तुंहिंजी सूरत या सुभाणे एहसान तुंहिंजा लख गाया काइनात सभिनि खे ॿुधाया पण गौरा हिन की अलाया पण गौरा हिन की अलाया पण गौरा हिन की अलाया दीदार जिथे का एहसानी तुंहिंजो जोड़न जग में जाने हो तुंहिंजो जोड़न जग में अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن
سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا وهادينا ومهدينا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الله ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين سبحان الله نهاية واجب الاحترام मुअज़्ज़ज़ सामईन इकराम तव्हां असांजा मुर्शिद मुरब्बी स्टेज ते वेठल पीरे तरीक़त रहबरे शरीयत हज़रत अलहाज मियां शहाबुद्दीन उलमा इकराम हुफ़ाज़ इकराम हेठ वेठल मुझे मुर्शिद अमीर जा फ़कीरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू जियां त मूं गुनाहगार तालिब इल्म अव्हां बलारन जे सामूं अल्लाह तबारक व तआला जे पाक कुरान मजीद फुरकान हमीद मां हिकायत करीमा पेश कई आहे दुआ है त अल्लाह तबारक व तआला इन आयत करीमा जे बाबत जेको मुखां चवराए हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए इन ते तव्हां असां खे ॿुधी करे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए तव्हां असां खे बख़ूबी मालूम आहे त जो की महफ़िल ही जो को रूह परवर पिंडाल ही अजीम शान तव्हां असांजे मुर्शिद मुरब्बी हज़रत अलहाज पीरे तरीक़त रहबर शरीयत मियां मीर मोहम्मद लोढ़ाई रहमतुल्लाह अलैहि जन जी याद ऐं सनन उर्स मुबारक जी निस्बत सां सजायो वियो आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे वलियन जे शान मकाम मर्तबे खे एतिरो त बुलंद ऐं बाला फरमायो आहे जो उन्हनि सां हर मोमिन मुस्लमान निस्बत मज़बूत रखण जी कोशिश कंदो आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे वलियन सां जेको मोहब्बत कंदो आहे अल्लाह उन्हनि जी दिलनि में मोहब्बत पैदा कंदो आहे मतलब त जेको अल्लाह जे वलियन सां मोहब्बत कंदो आहे त अल्लाह उन्हनि जी दिलनि मां गैर जो खौफ कढी छॾींदो आहे पोइ उन्हनि जो छा मक़ाम ऐं मर्तबो हूंदो जंहिंजे बारे में अल्लाह तबारक व तआला ख़ुदि क़ुरान मजीद में फरमाए अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून खबरदार बेशक अल्लाह जे वलियन के न को खौफ होंदो आहे न को गम होंदो आहे इन आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे वलियन जे बेखौफी हुजण जो बयान फरमायो आहे मतलब त खौफ उन्हनि के होंदो आहे जेके पंहिंजे हक़ीक़ी मक़सद खां परे हुजनि पोइ उन्हनि के कहिड़ो खौफ ऐं गम जेके अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बबरकात के हासिल करे वरतो हुजनि अॼुकल्ह जेके शख्स या कंहिं शाहूकार जे के फलाणे सां वास्तो हूंदो आहे त उहो शख्स चवंदो आहे मां कहिड़ो खौफ ऐं गम कयां जो मुंहिंजो फलाणे वॾेरे सां वास्तो आहे फलाणे शाहूकार सां वास्तो आहे पोइ उन्हनि खे कहिड़ो खौफ ऐं गम जंहिं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बबरकात हासिल करे वरितो हुजे अल्लाह तबारक व तआला जे वलियन जो अल्लाह तबारक व तआला एड़ो शान ए मकाम मर्तबो बुलंद फरमायो आहे जो उन्हनि जो दुनिया में मकाम ए मर्तबो त वॾो आहे पर आखिरत में भी वॾो आहे
एक दफ़े हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफ़िल में वेठे पाण फरमायो त क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़ा अहिड़ा शख़्स हूंदा नबी ऐं शहीद त न हूंदा बल्कि उन्हनि ते नबी ऐं शहीद बि रश्क कंदा यानी नाज़ कंदा त महफ़िल में वेठे कंहिं राबीअ सवाल कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे कहिड़ा शख़्स हूंदा पाण करीमन फरमायो त उहे मुख़्तलिफ़ क़बीलनि मां हूंदा जेकी अल्लाह जी रज़ा करण पाण में मोहब्बत कंदा अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ क़यामत में नूरी मिंबर तैयार कंदो जंहिं उहे जेके अल्लाह जा वली उन्हनि नूरी मिंबरनि ते वेहंदा क़यामत जो ॾींहुं हूंदो हर को पंहिंजी नफ़्सा नफ़्सीअ में हूंदो हर को ख़ौफ़ ज़दा हूंदो पर उन क़यामत जे ॾींहुं भी अल्लाह जा वली उन्हनि मिंबरनि ते बिना कंहिं ख़ौफ़ या बिना कंहिं टेंशन जे क़यामत जे ॾींहुं भी बिना बेखौफ़ जे उन्हनि मिंबरनि ते वेठा हूंदा हिन आयत करीमा में इन हदीस में भी अल्लाह जो हुज़ूर फरमायो त अल्लाह जे वलियनि खे न क़यामत में ख़ौफ़ हूंदो न उनखे दुनिया में ख़ौफ़ हूंदो आहे जेको मूं चयो अहां ॿुधो अल्लाह तबारक व तआला क़बूल और मंज़ूर फरमाए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ला निद लहु व ला निद लहु ला मिस्ल लहु व ला मुमासिल लहु ونشهد أن سيدنا ومولانا طبيبنا وطبيب قلوبنا شفيعنا وشفاء صدورنا قرتنا وقرة عيوننا مطلوبنا مسعوبنا موجودنا ومقصودنا وآلانا وأولانا ومولانا محمد عبده ورسوله ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله مولانا العظيم बिरादरान इस्लाम अजीज दोस्तों प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जे मुक़द्दस कुरान करीम जा मूं तव्हां प्यारी जमात जे साम्हूं कुरान करीम जी आयत तिलावत कई आहे मुंहिंजो पढ़णु अव्हां जो ॿुधणु अल्लाह ताला क़बूल फरमाए मां हाफ़िज़ या आलिम न आहियां मूंखे मुर्शिद साईं लोढ़ाई मीर मोहन जी दुआ आहे उन जो फैज़ आहे उन जी करामत आहे जहिड़ो मुंहिंजो हाल हूंदो तव्हां साम्हूं पेश कयो साईं जन दुनिया मां जॾहिं लाॾाणो करे विया त साईं जी ज़ियारत कई थी ॾिसां त साईं जन मदीने शरीफ़ में अचनि पिया साईं जन खे मां मिलियुसि साईं हाणे तूं असांखे छॾे वियो हींअर असां लाइ केरु आहे साईं चयो ख़ुदा जो कसम चई हाणे साईं शुहाब जी न अथव साईं मीर मोहन पाण फरमायो त हाणे सुहाब जी न अथव समझी थो हाणे उन जी दुआ आहे फैज़ आहे ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां थो बिस्मिल्लाह अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हम यहज़नून अल्लाह खबरदार इन औलिया बेशक अल्लाह ताला जा वली ला ख़ौफ़ुन अलैहिम उनखे को बि ख़ौफ़ न आहे वला हम यहज़नून ऐं न की कॾहिं ग़मगीनी थींदा अल्लाह ताला पंहिंजे दोस्तनि खे
दुनिया जे खौफ, आखिरत जे खौफ, हाकिम जे खौफ, मखलूक जे खौफ, हर शइ जे खौफ खां बेखौफ बना छॾियो आहे। असां माण्हू जो ख़ुदा जो खौफ न आहियूं कंदा, सही माना में खौफ आहे त अल्लाह जे वलियनि खे। वली छा खे थो चइजे? ॼाई ते ॼाम आया विलायत जा साहिब बणिजी विया। बता को ताके भुला त मां जे पुट वली न पढ़ियो न नफिल न इबादत, ईअं बसि विलायत खणी आयो। हू मुंहिंजा दा या शइ कमाई ते न आहे जो माण्हू कमाई करे हासिल करे। अल्लाह ताला जी वाह बि शइ आहे, अताई शइ आहे। अल्लाह ताला राज़ी थींदो आहे त केतिरा ॿार माउ जे पुठियां विलायत जो साहिब बणी विया। विलायत हुजे या नबूअत हुजे, अल्लाह ताला जो ख़ास इनाम आहे। जीअं त हज़रत ईसा नबी आहे, ॼमण सां अल्लाह जो नबी ऐलान थो करे त मुंहिंजी अमड़ खे बीबी मरियम खे ताना न ॾियो। ईअं न चओ त तूं कुंवारी थी करे ॿार किथां आंदो अथई। मूंखे अमड़ त आहे, पर हज़रत आदम अलैहिस्सलाम खे न को अबो आहे न को अमड़ आहे। जेकर बिना अम्मा जे बिना अबे जे हज़रत आदम अलैहिस्सलाम अची सघे थो त मूंखे अमड़ आहे। मां बिना पीउ हुजे पाक पुट पैदा थी ख़ुदा जो नबी बणी वियो। चओ सुभान अल्लाह। इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजालनी नबिया। इन्नी अब्दुल्लाह मां ख़ुदा जो बंदो आहियां। आतानी अल किताब मूंखे किताब बि आहे। वजालनी नबिया मां ख़ुदा जो नबी बणी वियो। सुभान अल्लाह। बेबगदाद शहर दी निशानी उचिया लम्हा चिराहू। तन मन मेरा पुरजे पुरजे जिवें दर्जी दियां लीराहू। उन्हें लीलियां दी कफनी गल विच पासा अदरल सा सग फकीराहू। बगदाद शहर में टुकड़े मंगसा अते करसा मीरा मीरा हूँ। हजरत शाह बाबू सुल्तान रहमतुल्लाह अलैह जमल अल्लाह जो कामिल वली बानी हथन ते खणी बाजार में आई आ। सजी बाजार हिंदुन सां भरी पई आ। मुसलमान त छॾ पर हिंदुन जी नज़र पे साईं जे मथां पैसे बि चवनि पिया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। जॾहिं साईं 96 महीननि जो थियो बीमार थी पियो। अॻे जेके हाकिम हूंदा डॉक्टर हूंदा से वाणिया हूंदा वो के डॉक्टर हकीम दे विया शाहज़ादो बीमार थी पियो महिरबानी करे इलाज कयो। उन डॉक्टर हकीम चयो दा सभु कंहिंखे पंहिंजो महज़ब प्यारो आहे। इहो गौसल आज़म जो मुरीद आहे जेको हिनखे ॾिसे थो ज़ोरीअ थो कलमो पढ़े मां कोन हलंदुसि। इन इलाज मूंखे ॾोकड़ ई न खपनि कि ईअं न कर महिरबानी कर कि बाबा ओॾे कोन हलंदुसि ज़ोर भरे मां हिते वेठो हां। तव्हां उन शाहज़ादे जो वञी पहिरियां खणी अचो मां सुंघंदुसि त मूंखे ख़बर पवंदी त हीअ बीमारी आहे पोइ दवा ॾियो चाक चङो। साईं जो पहिरियां मुबारक खणी आया। उन डॉक्टर हकीम जो अखियूं नकद रखणु ज़ोरी न कोन कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। बगदाद शरीफ में वाणियुनि जो रवाज हूंदो जेका बि कुंवार परणाईंदा हुआ उनके थाल पुटे जो भरे ॾींदा जी पंहिंजे अलाह खे खाराया। बुत खाने में वेंदी वञी अलाह खे खाराया। ॿियूं वेंदियूं मिड़ई सोण करे मोटी ईंदियूं। हिकिड़ी वेचारी का पढ़णी अकुलमंद उनके थाल पुटे जो भरे न वञी पंहिंजे अलाह खे खाराया। वीचारी वई आहे मिंथू बि करे खा
खाईंदे खाराया बुत किथे थो खाए वीचारी रोअण लॻी ॿियनि सां खाईंदो आहे मूं सां नथो खाई नथो परती नथो कुटी खाई हाणे रोईंदी रोईंदी पहुची पियो अचे त साम्हूं महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना मुर्शिद अब्दुल कादिर जी अचण पिया साईं ॾिसी चई मुंहिंजी पाड़े सिराणी जी छो थी रोई छा ॻाल्हि आहे मां अब्दुल कादिर जी लाणी त रोअंदड़ खे बि खिलाईंदो आहे चई साईं ॿियूं असांजूं मायूं पढ़नि पियूं उनखे थाल कुटीअ जो भरे ॾींदा आहिनि पंहिंजे अलाहनि खे खाराया हाणे मुंहिंजो अलाह नथो परचे नथो कुटी खाए कॾहिं थी रोआ साईं फरमाए तुंहिंजे तूं अलाह परचाए ॾिया त पोइ त तूं बस दे जी साईं पोइ त तुंहिंजी महिरबानी साईं सां गॾिजी काफ़िराणी सां हिंजाणी सां गॾिजी बुत खाने में आयो आहे साईं चयो कहिड़े खे खाराया इहे जो डिंग पटके वारो इनखे खाराए साईं चयो खा हाणे बुत किथे थो खाए साईं छा कयो महबूब सुभाणे साॼे हथ में खाॿे हथ में थाल झले साॼे हथ में जुती लाए मथे में ठकाव खणी कराईंसि त बुत वरी ॿिन्ही हथनि सां खाइण में शुरू थी वियो सॼो थाल खाई चट करे छॾियो हाणे माई नचंदी कुॾी ॿाहिरि पई आई ॾे ख़बर की खाराए असांखे कीअं खाधई पंहिंजनि असर में अफ़ाल आहे कोन की न पियो खाए पर पंहिंजे मुड़ुसनि खारायसि बगदाद वारो साईं सैयदना अब्दुल कादिर जी उन खारायसि हिकिड़ो मिंट मुंहिंजा दा मुझे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नया मुझे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नया दोस्त मुतदमान वर्तिया दस्तगीर जी दोस्त मुतदमान वर्तिया दस्तगीर जी मुर्शिद मुहिय्यदीन मीर जी बगदाद वारे पीर जी दोस्त मुतदमान वर्तिया दस्तगीर जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ो मौली साहब हो उनखे इल्मु त तमामु घणो हो अरबी फारसी मुंहिंजे सीने ते सथियल आहे उन दिलि में ख़्यालु कंदो अहिड़ो को अल्लाह जो कामिल वली ॾिसां उनजो मुरीद थिया उनखे ॾस मिलियो आहे हिन पासे को मुर्शिद आहे जीअं असांजे मुर्शिद मीर मोहम्मद रोड़ाई रहमतुल्लाह चओ सुभान अल्लाह उन वटि आयो जे साईं जी मां तुंहिंजो मुरीद थींदुसि साईं चवंदा मुरीद त थींदे पर जेको सीने ते इल्मु थे सभु टाईंदुसि अल्लाह जे कामिल वलीअ सीने ते हथ जो रखियो त उनखे महसूस पियो थिए त मुंहिंजो इल्मु टांदो थो वञे मौली साहब तव्हां कई चई साईं जी चईसीं मूंखे तुंहिंजी मुरीदी कान थी खपे मूंखे पंहिंजो इल्मु मोटाए ॾे हिदायत पंहिंजो इल्मु खण मौली साहब मोटी ॻोठु हले पियो घर में वेही या मदरसे में वेही किताब लिखियईं जंहिंमें 1000 मसला लिखियईं त सकरात जे टाइम में ईमान खसींदो आहे इब्लीस शैतान हीअं चवंदो त हीअं चवंदोमांसि हीअं चवंदो त हीअं चवंदोमांसि ख़ुदा जी कुदरत आहे मौली साहब दुनिया तां लाॾाणो पियो करे सकरात जी घड़ी आहे इहे इब्लीस शैतान मथो आयो मौली साहब जी कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद ॿुधा त ख़ुदा घणा आहिनि मौली साहब मुंझी पियो त ॿ चवां या 4 चवां एतिरे में अल्लाह जो कामिल वली टे पर जी नमाज़ लाइ वुज़ू पियो सारे साईं खे कोरो पाणी जो हथ में भरल आहे उहो पट ते खणी सचई कि बिना दलील चवंदो रब हिकु आहे साईं मुरीदनि खे कोरो भरे ॾियो साईं कोरो भरियो साईं नमाज़ पढ़ी फारूक थी वेह रहिया मुरीदनि पुछियो साईं अॼु नए नमूने सां तव्हांजो कोरो पाणी पटे छॾियो आहे
साईं फरमाया इन ॻाल्हि खे छॾे ॾियो किथे साईं ज़रूरु ॻाल्हि ॿुधा किथे ख़बर अथव फलाणे टाइम में हिकिड़ो मौलवी साहिबु मुरीद थियण आयो हा हितां वापसि मोटी वियो उन वञी हिकिड़ो किताब लिखियो जंहिंमें 1000 मसइला लिखियईं सकरात जे टाइम में इब्लीस शैतान ईमान कसींदो आहे हीअं चवंदो त हीअं चवंदोमांसि हीअं चवंदो त हीअं चवंदोमांसि हाणे सकरात जी घड़ी मथां इब्लीस शैतान आयो चई मौलवी साहिब कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद ॿुधा ख़ुदा घणा आहिनि मौलवी साहिब मुंझी पियो ॿ चवां या 4 चवां इन जे करे मूं कोरो पाणी पट ते सटियो मुंहिंजो बिना दलील चवंदो रब हिकु आहे हुन ईअं चयो शैतान हलियो वियो साईं आयो त बराबरि हो पर मुरीद थियो ई कोन हो साईं जो वाक़ई मुरीद कोन थियो पर दा मुंहिंजे तॾहिं ते आयो हो मूंखे पंहिंजे तॾहिं जी लॼ थी मूंखे पंहिंजे लोढ़े जी लॼ वाह जेके हुजूर जा आशिकन सलात मिली करे पढ़ाईंदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हो तुझे मुरकण सां सुई सनड़ी लधी सुभान अल्लाह हो तुझे मुरकण सां सुई सनड़ी लधी तुझो ॾिसण अलाए छा हूंदो तुझो खिलण अलाए छा हूंदो हो तुझे नाले वठण सां मिली करे हो तुझे नाले वठण सां दिलड़ी ठरे तुझे नाले वठण सां अंदर ठरे तुझो ॾिसण अलाए छा हूंदो तुझो ॾिसण अलाए छा हूंदो हो रंग राजन खे लाई शफ़क़त जा ओ मदीने जा घोट सुन असांजा सॾड़ा मियां कर मोहम्मद मोट यासी तुझे आसरे हो अला हो रंग राजन खे लाई रहमत जा ओ खणी कदम मुबारक शफ़क़त जा आका शहर मदीने जी घिटियुनि में आका शहर मदीने जी घिटियुनि में तुझो घुमण अलाए छा हूंदो तुझो घुमण अलाए छा हूंदो हो तुझे नाले वठण सां दिलड़ी ठरे तुझे नाले वठण सां अंदर ठरे तुझो ॾिसण अलाए छा हूंदो तुझो खिलण अलाए छा हूंदो हो सभिनी नबियनि जा सरदार नबी अल्लाह ओ चंद्र चवाए सच मटिया मूर न भाइए कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच अला जे मुँह में बरई मच तब मट न कै महबूब जे हो अला हो सभिनी नबियनि जा सरताज नबी हो पाजी
मर्जी जा मुख्तार नबी हो सभिने नबी जा सरदार नबी पांजी मर्जी जा मुख्तार नबी आका अर्श अज़ीमत मालिक सां आका अर्श अज़ीमत मालिक सां तुंहिंजो मिलण अलाए छा हूंदो तुंहिंजो मिलण अलाए छा हूंदो हो तुंहिंजे नाले वठण सां दिलड़ी ठरे तुंहिंजे नाले वठण सां अंदर ठड़े तुंहिंजो खिलण अलाए छा हूंदो तुंहिंजो खिलण अलाए छा हूंदो। नारे तहकीक नारे हैदरी सरकार की आमद इन महफिल की सिदारत करण जे लाए पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला साईं मियां फ़कीर शुहाबुद्दीन दामत बरकातुहुल आलिया जन इन स्टेज ते जलवो अफ़रोज़ थी चुका आहिनि। संदन जी सिदारत में ही रूहानी ऐं नूरानी प्रोग्राम अॻिते हलंदो। दौरान ख़िताब मख़दूम मिल्लत असांजा परे खां आयल मुल्तान खां मेहमान हज़रत अल्लाह जो ज़िक्र भी आलम सगोरा बुजुर्ग सैयद अहल बैत उन जी ज़ियारतूं भी पिया कयो ऐं ख़ुदा जा ज़िक्र भी पिया ॿुधो त ॿी अञा ॿी कहिड़े क़िस्म जी रहमत थींदी। रहमत तव्हांजे मथां वसे थी पर तव्हां पाण तलबगार थियो। छा थियो? रहमत जा तलबगार थियो। हुब्बहू तमिल्लहू हौसलो धरियो वेही रहो सुकून जे ॿिया बि डिस्टर्ब न थिया ऐं उन जे लाइ आसानी थी वेंदी। वेही रहो बिला तख़ीर मां दावत दस्तार जा वर बि साईं जन वराइनि ऐं जमायत मदीने वारे मीर ते दरूद ऐं सलाम पढ़ी हाफ़िज़नि ने शुकारनि त उन इदारे में दरसे निज़ामी करे हाफ़िज़ थिया आहिनि वरी आलमदी फारिग थियनि। हाफ़िज़ मोहम्मद यासीन सोलंगी वलद ग़ुलाम शबीर सोलंगी बुखारी मस्जिद में पढ़ंदा आहिनि। साईं क़िबला शुहाबुद्दीन पहिरियों वर्णी रहनि साईं क़िबला मनवर साईं साईं क़िबला अली मिर्ज़ा साहब साईं ज़ुल्फ़कार अली साहब की गुज़ारिश साईं पीर साहब की गुज़ारिश ही कुरान करीम जा हाफ़िज़ आहिनि जंहिं सीने में कुरान करीम के सांडियो दिस्तार मुकम्मल कराए वठो। हाफ़िज़ मोहम्मद मुज़म्मिल सोलंगी वलद ग़ुलाम शबीर सोलंगी अल्लाह साईं हिननि मासूम नंढड़नि के कुरान करीम साईं असगर के गुज़ारिश साईं ज़ुल्फ़कार साईं पीर साहब के साईं क़िबला मनवर अली हाफ़िज़ वक़ार अली गुज़ारिश हाफ़िज़ अब्दुल कदीर वलद प्यारो खान कलोड़ो ही मासूम नंढड़ा जेके गुलाबनि जे गुल जहिड़ा सॼो ॾींहुं राति मिठड़े क़ुरान करीम सां पंहिंजे सीननि खे सांडींदा रहिया। साईं क़िबला शुहाबुद्दीन वर्णी रहिया आहिनि। साईं मनवर अली साहब साईं पीर साहब साईं अली असगर साहब साईं ज़ुल्फ़कार साहब हाफ़िज़ अयाज़ साहब हाफ़िज़ कमरुद्दीन अब्बासी साहब ही दोस्त आए हाफ़िज़ मुबशिर अबड़ो वलद हबीबुल्लाह अबड़ो गोठ हाजी मोहम्मद बख्श अबड़ो ही साईं सां मोहब्बत वारा आहिनि। ही उते पढ़ी आयो आहे उन जी दिस्तार थी रही आहे। साईं क़िबला शुहाबुद्दीन जन पहिरियों वर्णी रहिया आहिनि। साईं क़िबला मनवर अली साहब साईं अली मिर्ज़ा साहब साईं पीर साहब साईं ज़ुल्फ़कार अली साईं अली असगर साहब हाफ़िज़ कमर अब्बास साहब दोस्तों ही मुख्तसर दिस्तार थी चुकी। मां सब खां पहिरियां मुबारक ॾींदुमि घणे खां घणी साईं क़िबला मियां अली मिर्ज़ा साहब जन के
जंहिं राति ॾींहुं जाखोड़ करे ऐं हीअ जेको 1 तारीख़ जो सफ़र महीने जो प्रोग्राम हो सालियाना मौसम जा इन मौसम जे करे माना सुठी मौसम जे करे नॉर्मल मौसम जे करे गर्मी न हुजण जे करे अॼु असां हेतिरे तइदाद में वेही सघिया आहियूं ऐं अल्लाह कंदो ही आस्थानो क़यामत ते आबाद हूंदो हिन खे दुआ कजो घणे खां घणियूं मुबारकूं साईं क़िबला सज्जादा नशीन साईं पीर साईं मुठड़ा साईं शुहाबुद्दीन जन खे संदन जे साहिबज़ादनि खे संदन जे भाइरनि खे संदन जे फ़क़ीरनि खे मोहब्बत वारनि खे हिन पूरी जमायत वारनि खे जंहिं जमायत जे करे ही अॼु रंग रचियो आहे तव्हां जे करे ही अॼु मेलो मतल आहे तव्हां आम न आहियो ओ दुनिया वारो ही यादि रखो हे मोहम्मद मुस्तफ़ा जे उन्हनि वलियनि जो आस्थानो आहे जंहिंजे लाइ हदीस पाक में ईंदो आहे हिकिड़ो गुनहगार हो महबूब जे पाक सरजमीन मक्के ते रसूलुल्लाह जे अॻियां काबतुल्लाह जो तवाफ करे रहियो हो चए पियो या करीम या करीम या करीम महबूब फरमायो या करीम तो हू अॻियां जेको बहराड़ी जो माण्हू हो सुञाणे कोन पियो त पोयां कहिड़ी हस्ती आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवण लॻो सुहिणा ओ सुहिणी सूरत वारा ओ चंड जहिड़ा सुहिणे चेहरे वारा तव्हां मूंखे टोके रहिया आहियो जो या मां करीम चवां थो पाण फरमायूं न मां टोके कोन रहियो आहियां तुंहिंजो लफ़्ज़ ॾाढो भलो आहे उहो बहराड़ी जो माण्हू हो सम्झी न पियो